नाज़रीन, जामशोरो जे हुसैन शाह कॉलोनी जे रहवासियुनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इमाम अली भलाई। जी बिल्कुल नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जामशोरो लॻे हुसैन शाह कॉलोनी में बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे हितां जा रहवासी सराफ़ा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त हिननि खां पुछो था त हिननि जा छा वधीक मुतालबा आहे, कहिड़ा जेको आहे सो एहतिजाज जे हाल सॾे पियो। हुसैन शाह कॉलोनी जेका आहे त घटि में घटि हिन खे 8 खां 10 साल जेको आहे त हिते थी विया आहिनि जुड़े खे, पर हिन इलाइक़े में सॼे जामशोरे वांगुरु का बि सहूलियत कान्हे। न त हिते पाणी जी सहूलियत आहे, न त हिते बिजली जी सहूलियत आहे, न त हिते ड्रेनेज जी सहूलियत आहे। त सभु माण्हू जेके इलाइक़े वासी आहिनि सो उहे मुश्किलातुनि में फाथल आहिनि। त ही अॼु शहर में जेके एहतिजाज थी रहियो आहे हिननि जो इहो ई मुतालबो आहे त ही जेको इलाइक़े में असांजा बुनियादी मसइला आहिनि, असांखे बुनियादी तौर ते बिजली, गैस, पाणी, रस्ता नेकाल ॾिनो वञे ऐं असांजूं तकलीफ़ूं दूर कयूं वञनि। असांजो मुतालबो आहे त ही हुसैन शाह कॉलोनी तक़रीबन 15 खां 20 साल पुरानी आहे। हिते बुनियादी का बि सहूलियत कोन्हे का, न पाणी आहे, न बिजली आहे, न गैस आहे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न नालियूं आहिनि। असांजो जेको आहे हिन जे लाइ अपील आहे पंहिंजे वज़ीर आला सिंध खां त महिरबानी करे हिन कॉलोनी खे जेको आहे बुनियादी सहूलियत फराहम कयूं वञे। असांजो मुतालबो इहो आहे त ही हुसैन शाह कॉलोनी तक़रीबन 15-20 साल अॻु में वजूद में आई, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन जदीद दौर में बि हिन कॉलोनी में न पाणी आहे, न गैस आहे, न बिजली आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, न को ड्रेनेज सिस्टम आहे। तव्हां पाण हिन शहर खे विज़िट करे ॾिठो आहे त हिते का बि अहिड़ी शइ कोन्हे का। जॾहिं हिते माण्हू कंहिंजी का फोतगी थिए थी त गुस्ल जे लाइ पाणी नथो मिले। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिते बिजली न आहे, हिते गैस न आहे। ही माण्हू सभु पत्थर वारे दौर वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। असां हिन बाबति हद जे हितां तक जे MPA, MNA, DC खे, टाउन चेयरमैन खे बार शिकायतूं करे चुका आहियूं, उनखे एप्लीकेशन्स ॾेई चुका आहियूं त बाबा हितां जे रहवासियुनि जा तव्हां मसइला हल कयो। इलेक्शन में वॾियूं दावाऊं करे वेंदा आहिनि, वॾा वाइदा करे वेंदा आहिनि, उनखां पोइ हितां उहे माण्हू नज़र बि न आहिनि ईंदा। असां हींअर बि इहो वाज़े लफ़्ज़नि में मुतालबो कयूं था त हिन ॻोठ खे बिजली ॾिनी वञे, गैस ॾिनो वञे, हितां जो ड्रेनेज सिस्टम ठाहियो वञे, हितां जा रोड रस्ता ठाहिया वञनि, हिते वाटर सप्लाई जी स्कीम ॾिनी वञे जीअं हितां जा रहवासी सुख जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। जीअं त ही कॉलोनी असांजी 20 सालनि खां जेको आहे आबाद आहे, पर हिते असांजो को बि बुनियादी मसइलो जेको आहे हल नथो कयो वञे। मिसाल तौर बिजली अहम जेको आहे इशू आहे, ड्रेनेज असांजो अहम इशू आहे, रोड रस्ता असांजो अहम इशू आहे, गैस असांजो अहम इशू आहे, पर असांखे कंहिं बि सहूलियत खां जेको आहे माना असांखे नथी ॾिनी वञे सहूलियत। असां DC वटि, MPA, MNA वटि विया आहियूं, टाउन चेयरमैन वटि विया आहियूं, पर असांजी केर बि दाण कूक नथो ॿुधे। हीअ असांजा मासूम बचड़ा जेके आहिनि गर्मियुनि में इन्हनि में तड़पनि था पिया, पर हिननि ते केर बि रहम खाइण वारो न आहे। मुतालबो इहो आहे त असांखे बिजली, गैस इहो असांखे फौरी तौर ते ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजे बचनि खे जेको आहे उहो सुख ॾेई सघूं। जी बिल्कुल, हितां जे ॻोठाणनि जी तव्हां ॻाल्हि ॿुधी मुंहिंजो इहो ई चवणु आहे त हितां जे जेको आहे बुनियादी सहूलियतूं गैस, बिजली, पाणी समेत जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि उहे हिते ॾिनियूं वञनि त जीअं हितां जा मकानी माण्हू सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन गफ़ार भलाई सां गॾु इमाम अली भलाई, धरती TV, जामशोरो।